खड़ी नींब के नीचे हूँ तो एकली, खड़ी नींब के नीचे हूँ तो एकली, जाओ तोड़ो पतावड़ो माने छानी मानी देख ले, हूँ थाना पूछा छेल भमरिया एकली, जाओ तोड़े पतावड़ो माना छानी मानी देख ले, खड़ी नींब के नीचे। अस्सलाम नाज़रीन, पाण अदीम मल्ला ऐं मीडिया 360 सां गॾु पाण मौजूदु आहियूं बार फन मेलो आर्ट फीस्ट। अॼु असां हिकिड़ा मशहूरु जेके मूसीकार साज़ंदा जिन जो तालुक़ सांगड़ ज़िले सां आहे अछड़ो थर। अॼु ही हिकिड़ो अनमोल जेको या मुनफ़रिद साज़ खणी कंगो फणी जेको पाण वार ठाहींदा आहियूं, पाण सिंगारींदा आहियूं। साईं खां पुछंदा इहो फणी साज़ वॼे कीअं थो, तकलीफ़ कीअं थियो, इहो ख़्यालु कीअं आयो त जो कचहरी वेंदा फ़क़ीरनि सां। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। सर किथां कई आहियो? सर आऊं ॻोठ खानगो जो बाखरी ऐं हथूंगो। अच्छा, हीअ जो तव्हां साज़ ठाहियो आहे फणी वारो, त इहो तव्हां ख़्यालु कीअं आयो, हीअ वॼे कीअं थो ऐं हीअ किथे किथे इस्तेमालु थींदो आहे? सर हिनखे हमेशह माण्हू वारनि में ॾींदा आहिनि ऐं वारनि जी सूंहं लाइ। ऐं इहो हिकिड़ो मूं वीडियो ॾिठो ॿी कंट्री में, त उन हमरा हिकिड़े सो वॼायो पिए। पोइ मूंखे त दिली ख़्यालु थियो त मूं चयो इन शइ खे आऊं बि इस्तेमालु कयां ऐं असांजी सिंध में जेको सो इन साज़ खे आऊं बि थोरो अॻिते रिलीज़ कयां। त उन हवाले सां मूं बिल्कुलु ठाहियो ऐं उन में मूं धुनूं वॼायूं, ॿ टे वॼाए ऐं मूं बाक़ाइदे पेश कयूं। अच्छा, हिन जो नालो छा आहे? हिन जो नालो तव्हां छा ॾींदा आहियो पंहिंजी ज़बान में? हिन में असांजी ॿोली में हिनखे फणी बि चवंदा आहिनि, कंगो बि चवंदा आहिनि। त इहे असांखे थोरो तव्हां वॼाए ॾेखारींदव की हीअ कीअं वॼंदो आहे? ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, हिन खे फणीअ मथां छा लॻायो आहे? साईं हिन मूं फणी मथां छापर लॻाई आहे। अच्छा, हीअ साज़ कंहिंसां मुशाबत रखे थो, माना कहिड़ो साज़ आहे जंहिंसां हीअ मिलंदड़ जुलंदड़ आहे? साईं हिन साज़ खे तव्हां को बि हिन में धुन वॼाए सघो था, ढोलक हुजे, हारमोनियम हुजे, उन सां गॾु मिलाए सघो था, हिन में को बि धुन वॼाए सघो था। अच्छा, हिन में इन खां जेको तव्हां हिन महिल चयो पहिरें पवंदी सां, उन खां अलावा ॿियो कुझु तव्हांखे हिन में अचे पियो? ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, असांजे जेको तव्हांजे हथ में साज़ आहे हिनखे छा चवंदा आहिनि ऐं हीअ वॼंदो कीअं हुआ? धागे में ठहियल साज़ आहे डुगरी। डुंगरी? जी हा साईं। हीअ कहिड़े कहिड़े इलाइक़नि में वॼायो वेंदो आहे? साईं ॿाहिरि कंट्री में त मूं ॾिठो हिकिड़ी जाइ ते, राजस्थान जे इलाइक़े में, पर हिते सिंध पाकिस्तान में इहो आऊं पाण वॼाइण आयो आहियां। अच्छा, इनके अलावा तव्हांखे अलावा ॿियो कोई हिनखे वॼाईंदो आहे? न, हिकिड़ो मुंहिंजो मूंसां गॾु शागिर्द आहे, असां शागिर्द आहियूं, फ़क़ीर शौकत अली आहे, त हू बि वॼाईंदो आहे, आऊं बि वॼाईंदो आहियां।
तो दावत है कभी आओ पास हमारे, दिल से तुझे तो दावत है कभी आओ पास हमारे। हम सिंध में रहने वाले सिटी में मान नवाज है सारे, हम सिंध में रहने वाले सिटी में मान नवाज है सारे। अपनी गाड़ी रीवो निकालो साथ में जाना तुमको बिठाओ। अपनी गाड़ी रीवो निकालो साथ में जाना तुमको बिठाओ। कराची से कश्मीर तक दिखाओ सारे नजारे, कराची से कश्मीर तक दिखाओ सारे नजारे। हम सिंध में रहने वाले सिटी में मान नवाज है सारे, हम सिंध में रहने वाले सिटी में मान नवाज है सारे। मुंहिंजो नालो फ़कीर मोहसिन अली, मां थरी लोक आर्टिस्ट आहियां ऐं लोक विरसा फेस्टिवल में बि परफॉर्मेंस करे आयो आहियां। इस्लामाबाद इस्लामाबाद में जशन मेला बहार मेला लाहौर में सही आहे। हुते बि परफॉर्मेंस करे आयो आहियां ऐं नंढा वॾा जेके बि इवेंट थींदा रहंदा आहिनि उन में आऊं वॼाईंदो रहंदो आहियां। असल ऐं घड़े ते ॻाईंदो आहियां। माई भागी थी, उस्ताद वहीद अली थियो, मोहम्मद यूसुफ थियो, जेके असांजा लेजेंड आर्टिस्ट थी गुज़रिया आहिनि उन्हनि खे फॉलो कंदो आहियां। त अॼु मां तव्हांखे माई भागी जो मशहूरु आइटम मां तव्हांखे ॿुधायां थो। खड़ी नींब के नीचे हूँ तो एकली, खड़ी नींब के नीचे हूँ तो एकली, जाओ तोड़ो पतावड़ो माने छानी मानी देख ले, हूँ थाना पूछा छेल भमरिया एकली, जाओ तोड़े पतावड़ो माना छानी मानी देख ले, खड़ी नींब के नीचे। झिरमिर मेवला बरसे पवन हिलोला खावे, मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। झिरमिर हो झिरमिर मेवला बरसे पवन हिलोला खावे, मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे, हूँ थाना पूछा छेल भमरिया एकली, जाओ तोड़े पतावड़ो माने छानी मानी देख ले, खड़ी नींब के नीचे हूँ तो एकली, जाओ तोड़ो पतावड़ो माने छानी मानी देख ले। जी नाज़रीन, पाण अॼु मौजूदु हुआसीं सिंध म्यूज़ियम हैदराबाद में, जिते ॿार फिन हली रहियो आहे। असल में ही ज़िंदगी जा राज़ आहिनि, ज़िंदगीअ जा इंसान के जॾहिं को ॾुख तकलीफ़ मुंझारो परेशानी हूंदी आहे त घणा माण्हू डॉक्टरनि जो रुख कंदा आहिनि, दवाऊं खाईंदा आहिनि, पर एतवार कयो हीअ बि जेके साज़ आहिनि, इहे बि रूह जी ग़िज़ा आहिनि। इहे बीमार जेके ज़िंदगियूं आहिनि, बीमार जेके रूह आहिनि, इहे ॿुधण सां उहो जेको ताज़ा थियनि थियूं। त असांखे बि घुरिजे त असां पुराणे साज़नि सां पुराणे शयुनि सां पाण खे जोड़ियूं, त जीअं ज़िंदगीअ में का ख़ुशी या का सुख हासिलु करे वठूं। इंशाल्लाह पाण वरी मिलंदासीं कंहिं ॿिए क़िस्त में, कंहिं ॿिए नए साज़ंद सां, कंहिं नए मूसीकार सां, कंहिं नए कंहिं आर्टिस्ट सां। सो ॾिजो इजाज़त, महिरबानी, थैंक यू।